अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, इमरान खान साहब जेका स्पीच कई F9 पार्क में, उन स्पीच ॾाढियूं ईअं रिपल इफेक्ट्स छॾियूं। पोइ हाणे उन जा इफेक्ट्स इहे नज़र आया त उन खां पोइ ई डायरेक्टली एंटी टेररिज़म जो जेको आहे उहो केस दर्ज कयो, उन जूं ॻाल्हियूं हलियूं, पोइ दर्ज थियो, पर इमरान खान साहब उन ते बेल वठी छॾी। वरी अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट कंटेम्प्ट जो नोटिस मोकिले छॾियो आहे, मतिलबु कंटेम्प्ट जी प्रोसीडिंग शुरू करण लाइ चई छॾियो आहे इमरान खान जे ख़िलाफ़ अगेंस्ट द रिमार्क्स जेके उन्हनि जुडिशल एडिशनल डिस्ट्रिक्ट जज सेशन जज लाइ ॾिना हुया। जी, इमरान खान साहब नेक्स्ट लेवल ते ॻाल्हि खे खणी वियो। हाणे छा दानिस्ता खणी वियो आहे इमरान खान या नादानिस्ता, त हाणे जुडिशरी जे ऑफिसर्स जा जुडिशल ऑफिसर्स जा नाला खणी जेका ख़ातून जज आहे उनजो नालो खणी, जंहिं शायदि उन शहबाज़ गिल जो रिमांड शायदि ॾिनो ॿिनि ॾींहंनि जो, उनखे तनक़ीद जो निशानो बणाई। IG DIG खे इहे असां वटि आम ॻाल्हि आहे। इहे अपोज़िशन वारा आम तरह असांजे सिविल ब्यूरोक्रेट्स खे धमकियूं ॾींदा आहिनि, छोड़ूंगा नहीं तुमको। ही चीफ सेक्रेटरी ऐं IG लाइ परवेज़ इलाही बि चवंदो हो, पोइ हटाए बि छॾियईं। ईअं हू ॾींदा आहिनि, धमकियूं ॾींदा नवाज़ लीग वाला त भई DC SP धुर न थियनि। सिविल कामोरनि खे धमकियूं ॾियणु को वॾी ॻाल्हि न आहे असां वटि, लेकिन जुडिशल मजिस्ट्रेट जो उहो बि नालो खणी इमरान खान साहब चयो त भई घटि न थींदी, कार्रवाई कबी। सो हुन ते सरकार त चलो एंटी टेररिज़म जो दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो त उन पर्चनि जी का एतिरी अहमियत नथी हुजे, पर अॼु रजिस्ट्रार हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट, छाकाणि त ज़ाहिर आहे हू मोहतरमा जज ख़ातून जज साहिबा जेके आहिनि उहो इस्लामाबाद हाई कोर्ट जी जुरिसडिक्शन में अचनि थियूं, त हिकिड़ी हेठि मातहत जज जे ख़िलाफ़ु नालो खणी ॻाल्हाइण जे करे इस्लामाबाद हाई कोर्ट जे रजिस्ट्रार जेको आहे उहो हाई कोर्ट जे जजिस खे नोटिस मोकिलियो, जंहिं ते उन्हनि चयो त तव्हां हिननि खे घुराए वठो इमरान खान साहब जे ख़िलाफ़ु। हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट सुभाणे खां तौहीन अदालत जी ॿुधणी कंदी। ठीकु थी वियो, मतिलबु हाणे यानी हिन जा हिकिड़ा लीगल पहलू आहिनि, ॿिया पहलू, पर हिकिड़ो जेको पहलू आहे त इमरान खान साहब कल्ह जेके इस्टेब्लिशमेंट खे बि सिधी रीति थोरो सवाई तनक़ीद कई, पर गॾोगॾु हुन जुडिशरी खे बि हेड ऑन कयो। न त हिन महिल ताईं इमरान खान बार बार चवंदो त असांजो पूरो आसिरो सुप्रीम कोर्ट में आहे, हीअ आहे हू आहे। छो कई? मूं जीअं चयो त दानिस्ता कयो अथसि या नादानिस्ता। नादानिस्ता मूंखे इन करे वधीक थो लॻे त तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं शहबाज़ गिल जो रिमांड ॾिनो वियो त फवाद चौधरी तमामु ऑकवर्ड क़िस्म जो बयानु ॾिनो हो त हीअ कहिड़ो तरीक़े, कहिड़ा जज आहिनि जेके जलादनि जे साम्हूं खे हवाले करे छॾीनि था। जजनि वटि इहो इख़्तियार न हुजणु खपे, पर हुन नालो न खयो। पर शायदि ज़ाती कचहरियुनि में ॻाल्हियूं कंदा हूंदा, पोइ नालो बि कंहिं ख़ान साहब खे ॿुधायो हूंदो त ख़ान साहब जलसे में फ़िलहालु त दुफ़ करे छॾियो। पोइ हाणे लेकिन मां त कानूनी माहिर न आहियां, लेकिन ॾिसो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जेको आहे उहो मतिलबु हुन में जेको असां ॾिसंदा आया आहियूं माज़ी में, त उन में जॾहिं ही तौहीन जा अल्फाज़ थींदा आहिनि, हिकिड़ो थींदो आहे यूसुफ रज़ा गिलानी अदालत जो हुकुम न मञणु। हुकुम न मञणु हिकिड़ी डिफरेंट क़िस्म जी तौहीन थिए थी अदालत जी लीगल हुन में। हिकिड़ो थिए थो तव्हां को लफ़्ज़ या को अहिड़ो रिमार्क या अहिड़ी का ख़बर ॾिनी आहे जेका अदालत सगोरी जी डिफेम करे जी इज़त खे जेको मजरू करण जो मुर्तकब थी सघे थी। त हिते इमरान खान साहब हुन जज साहिबा जे लाइ चयो आहे त असीं कार्रवाई कंदासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे त इमरान खान साहब जा वकील सुभाणे हली चवंदासीं कानूनी कार्रवाई जी ॻाल्हि थी पए त भई असीं हिन जे ख़िलाफ़ु अपील कंदासीं, हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे असीं रेफरेंस मोकिलींदासीं। ॿी कहिड़ी कार्रवाई जी ॻाल्हि थी पई? ॿी का कार्रवाई असीं ॻाल्हि ई नथा करे सघूं, त हिन में गुथो लफ़्ज़ या तौहीन कीअं थी? असीं चऊं पिया जज साहिबा जे असीं फ़ैसिले सां इतफ़ाक़ न पिया कयूं, मिसाल थी सघे थो वकील इहे ॻाल्हि कनि, पर अगरि इमरान खान जा वकील चवंदा न सही जुडिशल मूड हीअं ठीकु न आहे, माफ़ी जी दरख़्वास्त सर ग़लती थी वई। त अमूमन अगेन आई एम नॉट अ लॉ मैन, लेकिन जेको असां ॾिठो आहे त पर्सनल मामले में जज साहिबा 99% तंबी ॾेई दड़का ॾेई थोरो ही करे पोइ चवंदा आहिनि ठीकु आहे आईंदा न कजो। सो ई केस हलंदो, ॿ टे ॾींहं अख़बारनि में हूंदो, लेकिन जुडिशरी खे हेड ऑन वठण जो आउं सम्झां थो त इमरान खान साहब अलाए छो इहो ज़रूरी सम्झो त हिन महिल जुडिशरी खे बि हेड ऑन वठिजे। मां अच्छा मूंखे त इहो बि सम्झ नथो अचे त जॾहिं हू इस्टेब्लिशमेंट जी कल्ह मिसाल इमरान खान साहब पंहिंजी सॼी तक़रीर खुले करे ॻाल्हायो त हुनजे ख़िलाफ़ु जेको कुझु थिए पियो न्यूट्रल्स उनजे पोयां बूट आहे, न्यूट्रल्स आहिनि या जेको बि हू चए पियो,
त भई पोइ असां वटि माज़ी में हाणे जी ॻाल्हि नथो कयां, माज़ी जी ॻाल्हि थो कयां, हाणोकी ॻाल्हि न वठिजो मुंहिंजी ॻाल्हि, ऐं ॿधल न आहियां हाणोकी सूरत हाल सां। माज़ी में 70 जे ॾहाके 60 जे ॾहाके 80 जे ॾहाके में त असांजी जुडिशरी जेका हुई उहा असांजी इस्टेब्लिशमेंट सां गॾु बीहंदी रही आहे, जी हा, सवाइ हिकिड़े ब्रीफ पीरियड जे जॾहिं चौधरी इफ़्तिख़ार वारो मामिलो थियो, जो परवेज़ मुशर्रफ साहब सां डिसएग्रीमेंट थियो जेको पहिरियों दफ़ो हिकिड़ो कन्फ्रंटेशन थी या झगड़ो थियो, न त असां वटि माज़ी में, हाणे जी ॻाल्हि नथो कयां। सो हाणे इमरान ख़ान साहिब खे पूरी तवका हुई त अदलिया हुनखे रिलीफ ॾींदी ऐं रिलीफ ॾियारींदी, पर हाणे हू जॾहिं जुडिशरी खे ई अंडर क्रिटिसिज़म आणे पियो ऐं ॿिए पासे चए पियो त न्यूट्रल, माना सिधो चए पियो त न्यूट्रल हीउ जेको कुझु मुंहिंजे ख़िलाफ़ु थिए पियो, पुलिस बि चए थी, हुकूमत बि चए थी, सभु चवनि था, त असांखे पोयां खां चयो पियो वञे। माना ख़ान साहिबु हिन लाइ ज़हनी तौर ते तयारु आहे त हू हाणे हीअ जेका हुनजी कन्फ्रंटेशन थिए पई उहा स्टैब्लिशमेंट सां ई थिए पई। ठीकु, पर अगरि आउं सॼी ॻाल्हि खे हिन ते त पाण रोज़ी ॻाल्हायूं था, अञा ॻाल्हाईंदा रहंदासीं, पर अगरि केरु मूंखां पुछे त आउं चवंदुसि यार हीअ जेके ॿ शयूं थियणियूं आहिनि सेप्टेंबर जे आख़िर ताईं, हिकिड़े खे ॿाहिरां अचिणो आहे, हिकिड़े खे हितां रिटायर थियणो आहे, नवाज़ शरीफ़ साहिब खे अचिणो आहे ऐं हिते इस्टेब्लिशमेंट जो नओं चीफ मुक़ररु थियणो आहे, भले सेप्टेंबर बदिरां थोरो जल्दी करे वठो न ॿई कमु। ठीकु आहे, ख़बर वठी वठो। अल्ताफ़ मैसर मेड़मा जी, मैसर साहब छा चवणु चाहींदा? हलो, अस्सलाम वालेकुम। अली काई साहब, जेकी ये बरसातनि जेकी तबाही सॼी सिंध में कई आहे, अलाह साईं रहम करे, अलाह साईं माफ़ी ॾिए। इन मेहर तालुके में जेके 20 यूसियूं पाणी हेठि अची वियूं आहिनि, कंहिंजा घर ढही विया आहिनि, को पोतियूं थी वियूं आहिनि, कंहिंजे मथां छितियूं फिरियूं आहिनि, इंतिज़ामिया किथे बि नज़र कोन थी अचे। मेहर जी अहिड़ी हालत करे छॾी आहे पीपल्स पार्टी गवर्नमेंट जो रोड रस्ता आहिनि ई कोन, ड्रेनेज सिस्टम को आहे कोन। तव्हां मेहर जी फुटेज तव्हांखे शायदि चूंडियल नुमाइंदनि जे बारे में त असां चवंदा साथ बिरादर जेके आहिनि त उहे मोकिली हूंदनि, अलाए शायदि तव्हां न मोकिली हूंदनि फुटेज। तव्हां ॾिसो मेहर शहर जी हालत छा आहे, को सिस्टम न आहे, कंहिंखे को राशन खाइण लाइ हिते कोन थो पहुचाए, माण्हू माल मता सभु बुख ते उञ ते मरनि था पिया, चारई तरफ़ पाणी आहे, ड्रेनेज सिस्टम को आहे कोन, माण्हू अकर वञे काॾे कंहिंखे था अॼे। अलाह त ॾिसे थो, चूंडियल नुमाइंदनि खे अलाह ॾिसे थो त जेके हिननि खे MNA हुजनि MP हुजनि, हुननि खे अवाम वोट ॾी मथे ऐवान में पहुचाए थो, उन बावजूद बि उन्हनि जी का सार संभालण वारो केरु कोन्हे को। अली काई साहब हिन बारे में ठीकु आहे, ॿियो बि कॉल रियान अहमद सखर मां जी। रियान साहब छा चवणु चाहींदा? जी साईं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी सर, असां अली काज़ी साहब खां सवाल करणु पिया चाहियूं त इमरान ख़ान जे मथां जेको आहे मौजूदा हुकूमत जीअं FIR कतराई आहे, छा मौजूदा हुकूमत इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे सघे थी? अगरि जे गिरफ़्तार करे थी त सर उनजो सर हुकूमत खे छा फ़ाइदो थींदो? ठीकु आहे साईं। जी मेहड़ मां साईं मैसर साहिबु तबाही आहे जो तरफ़ आहे ऐं मेहड़ हुजे, ज़ाहिर आहे जेको जिथे रहे पियो उहो सम्झे पियो त उते सभिनी खां वधीक तबाही थियल आहे, पर सॼी सिंध में तबाही आयल आहे। ऐं मेहड़ जा फुटेजिस बि ॾिठा आहिनि, पर पाण इहो बि ॾिठो आहे त सखर ऐं शिकारपुर जहिड़े शहरनि में टी रुपए ते ॿेड़ी ते सवारी थिए पई। हाणे हू पीपल्स बसूं हलाइण बदिरां पीपल्स ॿेड़ियूं बि हलाइणियूं पवनि पियूं, त मतिलबु इहो आहे त ॿेड़ियुनि ते माण्हुनि खे सफ़र करिणो पए पियो। चीफ मिनिस्टर सिंध अॼु इहा ॻाल्हि कई त जेको 2010 में तबाही आई, उन्हनि इहो न चयो त एक्ज़ैक्टली ओड़ी अची वई आहे, पर हुननि चयो त हुन हिकिड़े लेफ्ट बैंक पहिरीं तबाह थियो, पोइ वरी 2010 में, पोइ 11 ऐं 12 में बरसातनि जे करे राइट बैंक तबाह थियो। पर हिन दफ़े CM साहिब जो चवणो त सॼी सिंध में हिकिड़ी तबाही आई आहे ऐं हीअ अकेली सिंध सरकार मुंहुं नथी ॾेई सघे, फेडरल हुकूमत खे मदद लाइ अचणु खपे ऐं इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स खे असांखे डायरेक्ट अप्रोच करण जी सिंध हुकूमत खे इजाज़त ॾियणु खपे। मुंहिंजे ख़्याल आहे त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असीं हीअ ॾिसो, हीअ तबाही असां वटि त मसइलो इहो आहे त फेडरल हुकूमत नवाज़ लीग जी हुजे या इमरान ख़ान जी, फेडरल हुकूमत जो मामिलो त हिते छाकाणि त हुननि जा के पॉलिटिकल स्टेक्स न आहिनि। नवाज़ लीग मिसाल, इमरान ख़ान जा त वरी बि पाण ॾिसूं था त उन ते पोइ अचूं था, कराची में इलेक्शन वरी PTI खटे वई,
पर नवाज़ लीग त सिंध मां मतिलबु हथ पेर धोई हिकिड़े पासे थी वई आहे न, पोइ चए थी हाणे पीपल्स पार्टी सां असांजो इतिहाद आहे, तंहिंजे करे नवाज़ लीग जो कुझु अचे न वञे। हिकिड़ो मिफ्ता बचो रहो कराची मां, मिफ्ता त मिफ्ता आहे न। सो को मतिलबु पॉलिटिक्स करण जो नवाज़ लीग जो फ़िलहाल सिंध में को नवाज़ लीग जो को ध्यानु ई न आहे, न को प्रायोरिटी आहे, न को हुनजो वास्तो आहे सिंध सां। सो नवाज़ लीग जो एतिरो वास्तो आहे सिंध जे मामलनि सां जेतिरो हिकिड़े बहरहाल मरकज़ी हुकूमत खे सूबाई हुकूमत सां हुजणु खपे, ऐं इतिहादी आहिनि पीपल्स पार्टी वारा, तंहिंजे करे बाक़ी नवाज़ लीग जो सिंध सां न अचे न वञे, हिकिड़ा ॿ MNA थियल आहिनि, उहो पंहिंजे खफ़नि में पूरा आहिनि। सो ज़ाहिर आहे को इंट्रस्ट ई कोन्हे सिंध जी पॉलिटिक्स में, त हू छा मदद कंदा। लेकिन आई एग्री विद शाह साहब, मुराद अली शाह साहब, त अगरि एक्सेस ॾिनो वञे, छो न भई पाकिस्तान जो ई हिकिड़ो हिसो आहे, फेडरल हुकूमत खे बलूचिस्तान खे बि ॾियणु खपे कि जिते वधीक तबाही आई आहे। ऐं अञा जेका ॻाल्हि आहे हीअ त बरसातनि जे करे तबाही आहे, जेतोणीकि CM साहिबु चवनि था त 6 लख क्यूसेक खां मथे पाणी न वेंदो, ॿुधो पिए, लेकिन मतिलबु माज़ी में पाण वटि थियो आहे त 6 लख क्यूसेक बि असांजा अलाह करे त बंदि जेके आहिनि उहो बर्दाश्त करे सघनि। ऐं यू नेवर नो, ये तो कैलकुलेशंस है न। मुराद अली शाह साहब के पानी के बारे में काफ़ी ॼाण बि आहे, लेकिन वेल समटाइम्स टेक्नोक्रेट्स एंड टेक्निकल पीपल इवन दे डोंट यू नो हिकिड़ी प्रोटेक्शंस करे करे ग़लति साबित थी वञे। जीअं ही बरसातनि जो बि एतिरी तबाही जी त अंदाज़ो न हो। सो अञा पाणी अचे पियो मथां, ऐं राजनपुर ऐं हिन पासे खां जेको हुते बि नुक़सानु थिए पियो, पर पंजाब इन करे घटि नुक़सानु थिए थो। पाण ॾिठो 2010 ऐं हुनखां बाद ऐं अॻु में बि त पंजाब में पाणी स्लोप इलाही आहे ज़मीन जी, त अगरि किथां दरिया मां हू टुटे थो, बंदि टुटे थो, त पाणी फिरी घिरी वरी हेठि ई अचे थो ऐं वरी सिस्टम में अची वञे थो। असां वटि अगरि बंदि टुटे थो त छाकाणि त असांजी स्लोप न आहे एतिरी घणी, तंहिंजे करे पाणी जेको आहे वापसि सिस्टम में नथो अचे। वरी हिन जा जेके नेचुरल कंटूर्स आहिनि, जेके अंग्रेज़नि जे ज़माने खां हुन जेके पाणी जा कुदरती वेकरा जेके हुन जा निकाल जा हुआ, उहे असां इनक्रोच करे छॾिया आहिनि 75 सालनि में, त पोइ हू वेत वॾी तबाही अचे थी। सो सिंध जी हिकिड़ी तबाहकारी आहे ऐं तमामु मुश्किल सूरत हाल में आहे। हिन में ॾिसो उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं असां वटि ब्यूरोक्रेसी ऐं हिननि में ओतिरो हाणे कैपेसिटी जो बि इशू आहे, ऐं हिननि जे पावर्स जो बि इशू आहे, ऐं हिननि जी नियतनि जो बि, माज़रत सां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां। ॾिसो चीफ मिनिस्टर भॼी भॼी किथे पहुचंदो, हीअ त लोकल एडमिनिस्ट्रेशन जो ऐं हीअ जेके नवां अपर सिंध में त हीअ चेयरमैन ऐं हीअ चूंडियल आहिनि, हिननि जो कमु आहे न, पर हे बि नथा कनि। सो हिननि जी ॿुधनि बि घटि था ब्यूरोक्रेसी, ऐं ब्यूरोक्रेट पाण बि थोरो ॿियनि ज़रूरी कमनि में मसरूफ़ थी वञनि था। सो बहरहाल तमामु तकलीफ़दा सूरत हाल आहे। रियान साहब, मौजूदा गवर्नमेंट जेको गिरफ़्तार करे थी इमरान खान खे फ़ाइदो थींदो, करे सघंदी न करे? सही, मौजूदा हुकूमत करे त ॾिसो, करे त हाणे मुल्क में असांजे मुल्क सभु कुझु थी सघे थो, लेकिन क्वेश्चन इहो आहे त पॉलिटिकली हुकूमत खे कहिड़ो फ़ाइदो थींदो? मूंखे त नथो लॻे को पॉलिटिकल फ़ाइदो थींदो, सवाइ इहो आहे त हिकिड़ी तस्कीन थींदी, ज़हनी सुकून ईंदो। ऐं इमरान ख़ान खे सो आउं सम्झां थो त गिरफ़्तार कंदा त पोइ मसइलो इहो आहे त पंजाब हुकूमत ऐं KP हुकूमत छा कंदियूं पोइ हुते नवाज़ लीग वारनि सां ऐं नवाज़ लीग जे इतिहादियुनि सां, उहो बि त ॾिसण वटि आहे न। गिरफ़्तारी त हुते बि थी सघनि थियूं, पोइ छा न वेंदा पंजाब में राणा सनाउल्लाह वारा ऐं सभु न वेंदा छा? मसइलो इहो बि त आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त गिरफ़्तारी थींदी त हुनजी सियासी तरह इमरान ख़ान खे फ़ाइदो थींदो, ज़ाहिरी तरह हुनजो छा बि इम्पैक्ट अचे, तकलीफ़ बि ईंदी, सभु कुझु ईंदो। लेकिन अगरि गिरफ़्तार थिए थो त हुनजो पॉलिटिकल फ़ाइदो इमरान ख़ान खे थींदो, जेको असांजे थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में हमेशह थींदो आहे। पर जीअं तव्हांखे अॻु में गुज़ारिश कई पई त बेसिकली अगरि नवाज़ शरीफ़ खे अचिणो आहे त जल्दी अची वञे। चवे था, तुम जा लतीफ़ डेली चए थो नवाज़ शरीफ़ अचे थो पियो, अचे थो पियो, अचे थो पियो। पोइ अचे न, उहो त आउं ॿुधां पियो, पोइ चवनि था त मिड ऑफ सेप्टेंबर में ईंदो। अॼु 22 अगस्त थी वई, भला इहे कोशिशि करे थोरो टिकट सवेर कराए वेठे। ऐं सेप्टेंबर जी ॻाल्हियूं हलंदी पियूं, थोरो सवेर अची वञे न, ॻाल्हि खे हिकिड़े पासे कजे न। जेके नई अपॉइंटमेंट्स थियणियूं आहिनि उहे बि सवेर करे वठिजनि न। हीअ जेका ॾिसो असांजे मुल्क में जेका पॉलिटिकल इशूज़ क्रिएट थियनि था, इंडिविजुअल्स जा मसइला हुजनि था न। इमरान ख़ान जो इंडिविजुअल जो मसइलो बि त आहे न, नवाज़ शरीफ़ जो बि त इंडिविजुअल आहे न, ॿियनि हंधनि ते बि इंडिविजुअल्स जा इशूज़ आहिनि न। हीअ को मुल्की मुफ़ाद में त असीं सभु ॿुधो आहियूं, पर दरअसल मुल्की असीं इहे सम्झंदा आहियूं त छाकाणि त आउं हिन मुल्क लाइ तमामु ज़रूरी आहियां,
मुंहिंजे फ़ैसिले ते अमल हिन मुल्क लाइ तमामु ज़रूरी आहे, तंहिंजे करे मुल्की मुफ़ाद में आहे। पर दरअसल आऊं आहियां न, मसइलो त आऊं आहे न, इंडिविजुअल्स जो इशू आहे न। अच्छा, पोइ अगरि जे पोइ इमरान ख़ान साहब बि त पोइ हिनखे पंहिंजी विक्ट्री सम्झंदा न, उहो त पंहिंजी विक्ट्री पोर्ट्रे कंदा अगरि इहे ॿ कम जल्दी थी वञनि त। न जल्दी नवाज़ शरीफ़ जी वापसि अचण खे इमरान ख़ान पंहिंजी विक्ट्री कीअं पुट्रे कंदो? इलेक्शन्स थी वेंदा न। न इलेक्शन्स त ॾिसो, इहो त सभिनी जा तज़िया आहिनि त नवाज़ शरीफ़ ईंदो त माना जल्दी इलेक्शन थींदी, इहो त तज़ियो आहे न, इहो ऐलान थोरी आहे। ऐं नवाज़ शरीफ़ लहंदो, ही बेसिकली ख़ुदि पार्टी अंदरि नवाज़ लीग अंदरि नवाज़ शरीफ़ खे अची टेक ओवर त करिणो पवंदो न। ज़ाहिर आहे। हींअर शहबाज शरीफ़ साहब जा पंहिंजा फ़ैसिला ऐं जेको हुनखे इतिहादी डिक्टेट कनि पिया उहे करे पियो। नवाज़ शरीफ़ ईअं इतिहादियुनि जा डिक्टेशन थोरी वठंदो, शहबाज शरीफ़ थोरो जल्दी प्रेशर में अची वञे थो। कॉलर हिन सां गॾु मतीन पठान सखर मां। जी पठान जी, मतीन साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। मां सर अली काजी साहब सां ॻाल्हाइणु चाहियां थो सखर खां सर। जी साईं। सर अर्ज़ु इहे आहे कि मां जेकी सर ये इतनी बारिश के साथ में चार हुए देखा, इतने हाथ में लोग पड़े हुए थे और परेशान थे, लेकिन उनका कहना था कि हमने पहले भी वोट आपको दिया था और आज भी हम आपके हैं। तो मुझे समझ भी नहीं आता हम सब खड़े हैं। आप हमारे पुराने सत्र में आज सीएम साहब थे, वो कहाँ तक भी पहुंचेंगे, उनको कोई रोज उनके माता है डीसी वगैरह उनको ही क्या खिलाते हैं। लेकिन अली काजी साहब अगर आए सर, ये मैं उनको बताऊंगा एक तरफ पाइपलाइन पे डाल दे तो पूरे जो है सखर का पानी इधर से निकल जाएगा, लेकिन वो ऐसा करना ही नहीं चाहते। मेरा इतना ही सवाल है, शुक्रिया सर। ठीक, बस जेतिरी हल्की फुल्की साईं जी आवाज़ सम्झ में अचे थी। साईं अगरि ॿीहर कॉल करे सघो, सही तरह सां सम्झाए सघो। साईं बारिश जी ॻाल्हि कनि पिया पिया, बारिश ॾाढी तबाही मचाई हुई। जी मतीन साहब, मैं आपकी आवाज़ बहुत कट रही थी, सिग्नल्स का शायद आपकी तरफ इशू था। जितनी बात आपकी समझ में आई, एक तो कुछ आप वोट की बात कर रहे थे कि लोग फिर भी इधर ही वोट करते हैं, लोगों की चॉइस है, लेकिन आप कोई बता भी रहे थे कि अगर इस तरफ से पानी अगर निकाल दिया जाए तो ये मसला ही नहीं हो। तो आप ये अपना एक इल्ज़ाम लगा रहे हैं कि हुकूमत की नीयत ही नहीं है पानी निकालने की। बिल्कुल जी, इस वक्त जो भी कहा और आप कह रहे हैं, इस वक्त तो जब शहर में किश्तियाँ चल रही हों और लोगों के घरों में पानी खड़ा हुआ हो और मच्छर, गर्मी, ये सब मसाइल, लोड शेडिंग ज़ाहिर है, बिजली बंद होगी, तो इस वक्त तो जो कुछ कह रहे होंगे वो कम है। और आपका इस वक्त तो कहना, मैं कोई टेक्निकल आदमी नहीं हूँ, लेकिन बड़ी हैरत होती है मुझे सखर शहर पर, क्योंकि ऐसा नहीं है कि इसका गंदा पानी दरिया में नहीं फेंका जाता, ये एक अलग जुल्म है, वो तो एक अलग जुल्म है, लेकिन दरिया के बिल्कुल किनारे पे बसने वाले इस शहर में अक्सर पानी पीने को नहीं मिलता और पानी खड़ा भी हो जाता है। समझ नहीं आता कि है क्या मामला, और इतनी बोगस कैसे ये प्लानिंग है और ये क्या है। ज़ाहिर है अरबों रुपया इस सखर शहर पर, अरबों खरबों रुपया दहाइयों के इस सारे प्रोसेस में खर्च हुआ है, लेकिन इधर पीने को पानी नहीं मिलता और ड्रेनेज प्रॉपर नहीं है, क्या कहा जाए। बस तो आपका गुस्सा बजा पठान साहब। कॉलर नज़र शेख अली नवाज़ सिंधी कराची में। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? तो मां घणनि महीननि खां पोइ छदाड़कोट पंहिंजे ॻोठ वियुमि, उते जेकी मां छदाड़कोट जी हालत ॾिठी त घिटी में साईं गोॾे जहिड़ो पाणी, घिटी में गोॾे जहिड़ो पाणी, गंदगी जुदा, एॾो ज़ुल्म साईं, एॾो पैसो वञे काॾे थो। इहे असांजे सरदारनि, कंबर में सरदार आहे, छदाड़कोट में सरदार, हर ॻाल्हि में क़ाबिज़ थी वेठा आहिनि, शहर जो को बि ख़्यालु नथा कनि, ग़रीब माण्हू काॾे वञे। पर इहो ई चवंदासीं, आह ग़रीबा कहर खुदाई, जॾहिं हिननि जे मथां कहर खुदाई नाज़िल थिए, असां पब्लिक में त इहो हाल न आहे जो असां वोट न ॾियूं उन्हनि खे। अलाए कहिड़ी मजबूरी आहे, अलाए कादी साहिबु उन ॾींहुं चयो त बाबा वोट न ॾियो, साईं अलाए कहिड़ी मजबूरी आहे, अलाए छा आहे। हाणे असां वोट सभु कर्ज़ लाथासीं बेनज़ीर जा, पर हाणे असांजे छदाड़कोट जो हाल तव्हां ॾिसंदव, अखियुनि मां पाणी तरी ईंदो। एॾो ज़ुल्म आहे छदाड़कोट सां, एॾो कहर आहे, इन्हनि खे ख़ुदा जो कहर पवे। ठीक है साईं। शेख साहब,
हिकिड़ो दफ़ो वज़ाहत कयां, मूं कॾहिं बि न चयो आहे त कंहिंखे वोट ॾियो या न ॾियो, ऐं इन ॻाल्हि में न पवंदो आहे, माण्हुनि जो ज़ाती ख़ुशी आहे, मर्ज़ी आहे। ऐं त सिर्फ़ु चवंदो आहियां कारकर्दगी सां वोट खे जोड़ियो, जेको बि ॾे तव्हांखे सही जंहिंजी कारकर्दगी नज़र अचे। लेकिन ॾिसो न, हाणे आख़िर में साईं पिटू पाराता पियो ॾे शेख साहिबु, उहो मेहड़ मां फ़ोन आयो, हू हुन पासे दाहूं पिया कनि, उहो पठान साहिबु सखर मां फ़ोन कयो, मतीन पठान साहिबु, उहो तक़रीबन एतिरी कावड़ ऐं गुस्से में हो त ॻाल्हि इहा आहे त सॼी सिंध हींअर ॿुॾे पई, ऐं सॼी सिंध में जेको आहे उहो हिकिड़ी दाह आहे त आहे को जेको वाहुर करे, आहे जेको को असांखे हिन तकलीफ़ मां कढे। पर ॾिसो करोड़े माण्हुनि खे को बि सरकार हुजे, ऐं उहो को ईअं इमीजिएट, लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहो सभु कुझु थिए छो थो। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे त बार बार चवां, अलाह मूंखे माफ़ु करे, मुंहिंजी ज़ुबान मां छो थो निकिरे, पर ख़ुदा न ख़ासिता का नागानी आफ़त जंहिंखे तव्हां कैलकुलेट नथा करे सघो न, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुजे थी। ही तव्हांजे इंफ्रास्ट्रक्चर खे एक्सपोज़ करे थो त ही जेको मतिलबु असां ॾहाकनि में हिते खरबे रुपया ख़र्च कया आहिनि। भई कीअं, मिसाल हिकिड़ी चवनि था त सही हू वाह टुटी पियो, कैनाल टुटी पई, पाणी ॿोड़े छॾियो, कीअं इरीगेशन डिपार्टमेंट कीअं, ऐं पोइ हुन एक्सियन इरीगेशन जो ठेकेदार उहे सभु फॿी वञनि था, बरसाति पए थी रोड पूरा उखड़ी वञनि था, कोठनि में पाणी बीठो आहे, को निकास न आहे, कुझु मतिलबु हिकिड़ी सभु शयूं एक्सपोज़ कनि थियूं त असां वटि तरक़ी जे नाले में जेको बेसिकली थींदो आयो आहे को, ऐं को ॾहाकनि खां एक्सपोज़ थिए थो, पोइ माण्हू ज़ाहिर पिटू पराता ॾियनि था, पोइ हाणे छा कजे। अच्छा, इहो ई अॼु जेको इन सां गॾु नंढो लॻे, तव्हां इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कई, त अॼु CM साहिब बि इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कंदे इहो ई चयो त असांखे इंटरनेशनली एजेंसीज़ जी हाणे वापसि सपोर्ट इन करे खपे त जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर ख़राबु थियो आहे उहो असांखे इंफ्रास्ट्रक्चर मेंटेन करिणो आहे। न उहा ई ॻाल्हि आहे त ज़ाहिर आहे हाणे किथे रोड टुटी पिया आहिनि, किथे, पर हाणे DIG हाउस अलाए किथे अॼु टाइम न्यूज़ ते ॾिठो पिए त उनमें बि पाणी बीठल हो। ॻाल्हि इहा को प्लानिंग त थिए नथी न। असां वटि ही जेके सिविक बॉडीज़ आहिनि, इहे रुको पैसा कमाइण वारा हिकिड़ा धंधा आहिनि, HD हुजे, KD हुजे, ही सभु जेके म्यूनिसिपल कमिश्नर, इहे सभु हिकिड़ो पैसा कमाइण जा हिकिड़ा किस्सा आहिनि न। त हाणे क्वेश्चन इज़ के ज़ाहिर आहे हिनखे कंहिं वापसि मुंहुं माणपे में त आणणो पवंदो, ऐं छा कजे, छा आहे त मतिलबु ज़ाहिर हाणे माण्हू त छा हिकिड़े कॾहिं तकलीफ़ में माण्हू कंहिंखे ॾिसे थो, फुटेजिस ॾिसे थो, 60 माण्हू मरी विया, 40 माण्हू मरी विया, हीअ त सीज़नल हिकिड़ो हर साल बरसाति थियणी आहे, पोइ हर साल छा ईअं जीअं सीज़न ईंदो आहे कंहिं शइ जे विकिरे जो, त कफ़न विकिरे जो छा असांजे मॉनसून सीज़न सां को ॻंढापो थी पियो आहे? इहा स्टडी करे कोई त यार केतिरो कफ़न विकिरो थींदो, त जेके कफ़न विकिरो कंदड़ आहिनि उहे ॾिसनि बाबा मॉनसून अचे पियो त हाणे इनमें थोरी चङी असांजी कमाई थी वेंदी, त पोइ दुआ करण खां सवाइ वस छा थो पुॼे। त अलाह से जीअं कल्ह बि तव्हांखे टियों बि चयो पियो त भई दुआ कयूं त भई अलाह करे बरसाति अचे पर तबाही न अचे, अलाह करे त महिराणियूं मौजूं हुजनि पर असांजा बंदि मज़बूत रहनि, दुआनि ते किसो हलायूं था, अलाह करे कॾहिं दवा बि थी वञे। जी हा, उमेदु आहे। सभई सॼो जेको पंज ॻाल्हि हली पई इमरान ख़ान साहिब जी, ऐं जेको गिरफ़्तारियूं सॼो शुरू थियो आहे, इहो सॼो जे ॻाल्हि खां शुरू थियो, रिमांड खां शुरू थियो, त फिज़िकल रिमांड जेको आहे ॾिनो वियो शहबाज़ गिल जो, उनखां पोइ 2 ॾींहं शहबाज़ गिल साहिब जेके आहिनि उहे अस्पताल में रहिया, अॼु वरी कोर्ट में हाज़िर थिया, ऐं वरी 2 ॾींहंनि जो रिमांड मिली वियो आहे, त पोइ ॻाल्हि त फिरी उते ई बीठी। ॾिसो रिमांड त एतिरो इशू न आहे न, एक्चुअली त हीअ जेको इमरान ख़ान साहिबु हाइप क्रिएट कई त मुबैना तौर ते हुनखे तमामु हिकिड़ी नेक्स्ट डिग्री टॉर्चर थी रहियो, सेक्शुअल अब्यूज़ फलाण ढमकाण, पर हाणे हुनजो अजीब इलाजु कढियो आहे हुकूमत त वीडियोज़ लीक बि करे, तव्हां कीअं लीगली करे सघो था। पहिरीं हू कयूं त ॾिसो बीह करे ॻाल्हाए पियो, पोइ कंहिं चयो त हीउ आहे ई कोन, शहबाज़ गिल आहे कोन, हीउ त फलाणो माण्हू आहे, ख़ुदा ख़बर। अॼु वरी ॾेखारियो त हू मानी खाए पियो, जूस पियो पीए, सो जेको आहे हू वरी त हू चए थो मैं एहतिजाजन खाना खा रहा हूं। हाणे शहबाज़ गिल बि हद थो करे, एहतिजाजन माण्हू मानी न खाईंदो आहे, हीउ खाइण वारो कमु न मूंखे सम्झ न आहे त एहतिजाजन खाना खा रहा हूं। अच्छा, इमरान ख़ान साहिब जी जेका तव्हां ॻाल्हि कई त पंजाब पुलिस छा कंदी, अॼु चौधरी परवेज़ इलाही मुनिस इलाही क्लियर ॻाल्हि कई आहे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी में सभ खां वॾी रुकावट पंजाब पुलिस थींदी, तव्हां करे ॾेखारियो।
जो कंदासीं असां सिक्योरिटी प्रोवाइड कंदासीं बनी ॻाल्हि कंहिं चयो परवेज़ इलाही यस मुने सिलायूं त टकरा आहे न सही, यस पर करे नथी सघे। पंजाब पुलिस कीअं घड़ंदी हुते, ऐं हिकिड़ी त बिल्कुलु मां उहो ई चवां पियो त शयूं पंहिंजे वरी हिकिड़ी शिदत वठनि पियूं। इमरान ख़ान डॉलर नथो आहे जी डॉलर वरी वधियो आहे 2 रुपया चयो न त छा चइबो आहे त जंग रहे और अमन भी हो, जी हा क्या ये मुमकिन है तुम ही कहो। त ही अगरि झेड़ो बि लॻाए रखंदा ऐं चवंदा त मुल्क में पॉलिटिकल इंस्टेबिलिटी बि रहे, बहरान बि रहे, ऐं मैशियत बि ठीकु थींदी रहे, ऐं असां बि असांजा पॉलिटिकल जेके या पर्सनल जेके एजेंडाज़ आहिनि काश करे हिते छा ॻाल्हाए कॉलर हिन सां गॾु मुंसिफ़ अली जतोई मेड़ मां। जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं एडवोकेट म्युनिसिपल जतोई तालुका मेड़ ज़िला दादूमा साईं। जी जी साईं जी सर। साईं असांजो सुवाल इहो आहे त असांजी सॼी सिंध जेका आहे हिकु त बरसाति में असांजो पंहिंजो ॻोठु गुलमन जतोई सॼो किरी पियो आहे, वीचारा ग़रीब मिस्कीन। को बि MP MLA सॼी सिंध मां खटियूं वेठा आहिनि, को बि MP MLA न को लड़ी आयो आहे, न कंहिंखे राशन मिलियो आहे। एॾा त माण्हू परेशान आहिनि ऐं हथ सां सिमन खे छॾे मुल्क बुड़ायो अथनि। हिकु बरसाति, ॿियो को बि ज़राइट वारो को बि हिन जो सिस्टम सही न आहे। मां जो अली काई साहिब खे असां पंहिंजो सवाल रखूं, हे त सॼी सिंध तबाह करे छॾी अथनि। रोड रस्ता अॻ में ख़तमु आहिनि, पर हाणे त मिसकिन ग़रीब वीचारा माण्हू रोअनि था रस्तनि ते। साईं मूंखे ॾिसी रोअण पियो अचे, माण्हू रोअनि पिया, माण्हू खे वार कई वञे। ख़ुदा जे वास्ते माण्हू जी मालिकी कयो, माण्हू मरण ते बि पता आहिनि। ठीकु आहे साईं ज़रूरु सर। अली काई साहिब खे इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे इन्हनि खे थोरो इन ते ॻाल्हाए जो सॼी सिंध जा माण्हू परेशान, ख़ासि करे असांजो मेड़ तालुको ते एॾो पोइते पइजी वियो आहे, एॾो पोइते, एॾी त बरसाति पई आहे ऐं सिमूं टुटियूं आहिनि। साईं जतोई साहिबु रोअण त वाक़ई में अचे थो। रोअण त 2010 में बि आयो जॾहिं, सॼो उहो ॿोॾ पूरो 2011 में बि आयो, 12 में बि आयो। रोअण त उनमहिल बि आयो जो बीठल फसलनि खे माकड़ खाई पई वञे। जी हा रोअण त उनमहिल बि अचे थो जॾहिं हॉस्पिटल जे ॿाहिरि जेको आहे हिकिड़ी प्रेग्नेंट ख़ातून जेका आहे उहो रड़ियूं करे करे मरी वञे थी, उनखे हॉस्पिटल में जॻह नथी मिले। रोअण त खोड़ शयुनि ते अचे थो, पर रोअण सां जे मसइला हल थी वञनि त अलाह करे, अलाह करे। आउं को हिन ॻाल्हि खे ईअं नथो चवां त माण्हू पंहिंजी तकलीफ़ बयानु पिया कनि त आउं वई ॿियूं ख़बरूं बि कयां, ॿी ख़बरूं न पियो कयां। ऐं इहो ई चवां पियो त अगरि त रोअण असांजो इहे सभु शयूं थींदियूं रहंदियूं, थींदियूं आयूं आहिनि 75 सालनि में, थींदियूं रहंदियूं, जेसि ताईं माण्हुनि खे इहो सम्झ में नथी अचे असांखे। ऐं पंहिंजी ॻाल्हि थो त भई जेसि ताईं तव्हां हिनखे ही छा मसाइल आहिनि, ही मसइलो इहो आहे त असां को लॉन्ग टर्म प्लानिंग नथा कयूं। असां हिकिड़ी डे टू डे बेसिस ते शयूं हलायूं था। सिर्फ़ु सरकार न, सरकार जा बि त 3 लेयर्स आहिनि। हिकिड़ी फेडरल सरकार आहे, हिकिड़ी प्रोविंशियल आहे, ही LBOD RBOD जेको फेडरल सरकार ठाहिया, इहे हिकिड़ो राकास आहिनि न सिंध लाइ, ठाहे छॾियूं। हाणे सिंध भोॻे पई खोड़ सारी शइ, केतिरी ॻाल्हियुनि ते आउं ॻाल्हि कयां। हीअ जेको पोइ प्रोविंशियल गवर्नमेंट हुजे थी, पोइ 3rd टियर में तव्हांजो जेको आहे ही लोकल बॉडीज़ हुजनि थियूं। 4-4 साल नाज़िम रहिया, मुशर्रफ जे ज़माने में अरबे रुपया आया हिकिड़े हिकिड़े ज़िले में। छा दादू में न आया छा जतोई साहिबु? सभिनी हंधनि ते आया। पोइ छा कंहिं को बाक़ी रुगो पेवर हणी हिकिड़ी घिटी में जेको आहे 4 सिरूं लॻाए ऐं तख़्ती हणी छॾिबी, ऐं पोइ हिकिड़ो जेको आहे पाणी जो जेको मोटर हणी ऐं तव्हांखे जेको आहे ख़ुशि करे छॾीनि था ऐं तव्हां ख़ुशि थियो था। जी हा एग्ज़ैक्टली मसइलो इहो आहे। हिकिड़ो स्कूल ठाहे छॾीनि था जिथे ॿार कोन्हनि, ऐं जिथे ॿार आहिनि उते स्कूल कोन्हे। हालांकि उन्हनि जो ही सभु शइ जेका आहे इन ते छा चऊं, मतिलबु ॾिसो जॾहिं चवनि था साईं असांजा MP MLA हिते आयल न आहिनि, फलाण न आहिनि, भई त न आया आहिनि, जेके बि आहिनि, त पोइ तव्हां जेको वञी सीड़जी लाइननि में बीह करे वोट ॾियो था, ओॾी महिल त ही तकलीफ़ हुजे ई कोन थी। छाकाणि तंहिं महिल ताईं मेहड़ में पाणी सुकी चुको हूंदो। पोइ नई ख़्वाहिशात हुजनि थी, पोइ 500 रुपए ते वोट ॾिबो, पोइ बिरयानी जी थैली ते वोट ॾिबो, पोइ हीउ जतोई आहे, हीउ फलाणो आहे, हीउ ढिमकाणो आहे। पोइ मतिलबु हाणे त छा
तकलीफ़ तमामु घणी थिए थी, पर ॿ सूरतूं हुजनि, ॿिनि क़िस्मनि जा माण्हुनि ते रिस्पॉन्स करे सघे थो। हिकिड़ो आउं चवां त अचो अदियूं पाण में आह उर्दू में जो आह बुका करे, जी हा, ॾुख कढूं हिक ॾुख कढूं हिक ॿिए सां, आउं तव्हां बि रो, आउं बि तव्हां सां गॾु वेही रोआं, बसि इहो बि थी सघे थो, इहो थिए बि थो। लेकिन इहो आहे त ॿियो हुजे थो त यार अगरि हल छा आहे, छाकाणि त 2010 में ॾिठोसीं, 12 पोइ वरी 12 में ॾिठोसीं, अॼु वरी 10 सालनि खां 22 में ॾिसूं पिया, विच में बि ॿियूं शयूं अचनि थियूं। जाम ॾिठियूं। अच्छा, पोइ ॾुकार अचे थो, जी हा, इन ई मेहड़ में, इन ई सखर में, इन ई सभिनी हंधनि ते जिते हींअर ॿुॾण जी दाहूं थियनि पियूं, हींअर बदीन ॿुॾे पियो, ठठो ॿुॾे पियो, सजावल ॿुॾे पियो, हिते हींअर दाहूं आहिनि त ॿुॾूं पिया, पर हू बि त तकलीफ़ हुजे थी त सुकूं पिया। हींअर पाणी बीठल आहे त असां दुआ पिया कयूं अलाह करे पाणी किथे गुम थी वञे, पोइ दुआ कयूं त अलाह करे किथां पाणी अची वञे। त क्वेश्चन इज़ कि दैट प्रूव्स क्लियरली कि असां वटि जेको आहे को लॉन्ग टर्म या शॉर्ट टर्म को प्लानिंग ई नथी थिए न। इरिगेशन खातो मिड़े खातो आहे, एग्रीकल्चर खातो मिड़े खातो आहे, सभु खाता तक़रीबन मिड़ई आहिनि। त हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन ते जीअं मूं अर्ज़ु कयो जोतई साहिबु, त रोइण त तव्हांखे बि अचे थो, मूंखे बि अचे थो, रोइण सां मसइला हल थी वञनि कि त बसि पोइ बसि हल इहो ई आहे जेको तव्हां हमेशह चवंदा आहियो, पंहिंजे वोट खे जोड़े छॾियो पंहिंजे हुन सां कारकर्दगी सां इलाही। अच्छा, अॼु पंहिंजी ॻाल्हि हिन में हिन ते NA-245 ते निकिती, जेका PTI कराची वारो इलेक्शन मां लियाकत साहिबु जेके डेथ खां पोइ ख़ाली थी वई, त उहो वरी PTI खटी वई, पर वोटर टर्नआउट वरी घटि रहियो 11%। वोटर टर्नआउट त ॾिसो टे फैक्टर, 12%, 5 लख वोटनि मां रुगो पंहिंजो 12% माना केतिरो थियो, 50,000 बि कोन थियो, 50-55,000 वोट थियो। त टे फैक्टर आहिनि। हिकिड़ो फैक्टर त बाई इलेक्शन में उअं ई घटि निकिरंदो आहे वोट, ॿियो फैक्टर त बरसातूं, टियों फैक्टर लंडन। जी हा, लंडन वारे भाईजान मना कयल आहे वोट न ॾियो। जी हा, सो अञा ताईं लंडन वारे जी बि हले थी, बरसातुनि जी त हली, ऐं बाई इलेक्शन जो उहो ई माहौल घटि हुजे थो। लेकिन जेका ॾिसण वटां ॻाल्हि आहे, जेका ॾिसण वटां ॻाल्हि आहे त जेतिरो बि वोट निकितो, जी हा, उन में वॾी अक्सरियत में PTI खटे वई। जी हा, इहो इंट्रस्टिंग ॻाल्हि जी आहे। हा, माण्हुनि उन महिल बि PTI खे वोट ॾिनो आहे, जॾहिं ख़बर अथनि त इहो MNA वञी इस्तीफ़ा ॾींदो, इहो कोन असेंबली में खे वेहणो न आहे, उनजे बावजूदि माण्हुनि PTI खे वोट कयो आहे। हाणे इहो अखियूं खोलण, हिन में इलाही सारा फैक्टर आहिनि। हिन कराची लॻी बरसातनि जे करे माहौल न आहे, लेकिन ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो त हीउ छा थियो आहे। अगरि चइजे त साईं MQM जो वोट तहरीक लबैक टोड़े छॾियो, तहरीक लबैक अगरि वोट टोड़े थो PTI जो बि टोड़े, जी हा, पर तहरीक लबैक टोड़े छॾियो, सही फारूक सत्तार बीठो उन टोड़े छॾियो, PSP बीठी उन टोड़े छॾियो। त तव्हां अगरि अंग खां ॾिसंदव त MQM पाकिस्तान, TLP तहरीक लबैक पाकिस्तान, फारूक सत्तार ऐं PSP जा वोट गॾु बि करे छॾियो, तॾहिं बि नथा थियनि, तॾहिं बि PTI जा वोट वधीक, जी हा, 19-20 वधीक। जी हा, त चवण जो मक़सदु आहे त मतिलबु PTI कराची में जेको परसेप्शन आहे, जेको आउं चवंदो आहियां त परसेप्शन जेको आहे, माण्हू चवंदा आहिनि केरु खटंदो, फ़िलहाल त परसेप्शन उहो ई आहे त PTI जो वोट बैंक वधीक आहे कराची में बि। हाणे सवाल इहो आहे त हिते फेयर इलेक्शन छो थी, एग्ज़ैक्ट इहो वॾो क्वेश्चन आहे। कॉलर वठी वठूं, ख़ालिद हुसैन कराची मां। जी ख़ालिद साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम, काज़ी साहब खां सवाल आहे। वालेकुम सलाम। हेलो, जी वालेकुम सलाम। साईं काज़ी साहब खे अर्ज़ु इहो आहे त सिंधी मीडिया त कवरेज ॾे पई ऐं उर्दू मीडिया तसब परस्त थी पई आहे, बाक़ाइदा का कवरेज न पई ॾे। सिंध ॿुॾी वई, हुसैन जो सदको सिंध बची वई, सिंध ॿुॾी वई, सॼी ॿुॾी वई, सिंध का शइ न बची, सिंध खे नज़र खाई वई। उर्दू मीडिया छो हुनजो रवैयो अहिड़ो छो आहे? तव्हांजूं यूनियन्स ठहियल आहिनि, उते को आवाज़ उथारियो। ठीकु आहे, रुगो गिल जे पोयां मीडिया लॻल आहे, शहबाज़ गिल जे पोयां ॿियो कुझु बि न आहे। सिंध ॿुॾी वई, सिंध ॿुॾी वई साईं, सिंध खे नज़र खाई वई, सिंध खे नज़र खाई वई। दुआ बि घुरो, दोस्त बि दुआ घुरो। उर्दू मीडिया जो तमामु तसब परस्त रवैयो आहे, तसब परस्त रवैयो आहे। अली काज़ी साहब रोशनी बि थी। जी साईं। सही ॾिसो ख़ालिद साहब,
कि अहिड़ो त को बि फोरम न आहे जिथे इहा आवाज़ उथारे सघे, छाकाणि त हर चैनल जी पंहिंजी मर्ज़ी हुजे थी, हर अख़बार जी तव्हां हुनखे डिक्टेट नथा करे सघो कंहिं बॉडी जे अंदरि। ऐं हू ॻाल्हि इहा आहे त तव्हां छो था चाहियो, मिसाल पहिरीं तव्हां सम्झा ख़ालिद साहिब जी ॻाल्हि त मेहड़ ॿुॾे पियो, सखर ॿुॾे पियो, शिकारपुर बदी इहे सभु ॿुॾनि पिया, सिंध ॿुॾे पई। अच्छा, उर्दू मीडिया में छो था चाहिनि ख़ालिद साहिब त जीअं जेके इख़्तियारियूं आहिनि उहे नोटिस वठनि। सही, सिंध जी वॾी वॾी इख़्तियारी जेका आहे उहो चीफ मिनिस्टर हुजे थो, उहो सिंधी आहे। ब्यूरोक्रेसी में वॾी वॾी इख़्तियारी चीफ सेक्रेटरी हुजे थो। जी हा। ठीकु आहे, ॻाल्हि इहा आहे त उहे त ग्राउंड ते लॻा पिया आहिनि न पंहिंजे वसार त उर्दू में अचण सां न अचे न अचे, हिन सां ख़ालिद साहिब सिंध जी सिहत ते कहिड़ो असरु पइजी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त ही हुननि इहो तइ करियल आहे त हाणे में छा राज़ रहिजी वियो अथव छा, इहो तव्हां राज़ अञा सम्झो था त हुननि जी तरजीह या प्रायोरिटी अक्सरियत जी, सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, थी सघे कंहिंजी हुजे, उहा प्रायोरिटी जेका आहे उहा KLI आहे। KLI मतिलबु कराची, लाहौर, इस्लामाबाद। तव्हांखे जेल में सरगोदा बि घटि नज़र ईंदो हूंदो, तव्हांखे पिशावर बि घटि नज़र ईंदो हूंदो, तव्हांखे कोयटा बि घटि नज़र ईंदो हूंदो, छाकाणि त हाणे जा वरी बिज़नेस ॻाल्हियूं थी वेंदियूं। सो KLI आहे कराची, लाहौर, इस्लामाबाद। हिन खां ॿाहिरि तव्हांखे अमूमन उर्दू मीडिया ॿाहिरि वेंदे नज़र न ईंदो। सो उन मर्ज़ी आहे। ऐं मतिलबु ॻाल्हि इहा आहे त अगरि त असांजी इख़्तियारियूं न मूव कंदियूं हुजनि हा, शहबाज शरीफ़ बि चए पियो त वारो कयो बाबा, आर्मी चीफ सां बि ॻाल्हायो आहे त सिंध में हेल्प कयो, हीअ कयो, आर्मी चीफ चयो त असीं अॻु में ई कयूं पिया। इहो ई थींदो आहे न, पोइ मीडिया में अची छा असांखे कहिड़ी उहो थींदी। बाक़ी दुआ छा कयां, ख़ालिद साहिब ॿिए भेरे फ़ोन कयो, मूंखे दुआ जो मतन ॿुधाइजो त आउं तावीज़ ठाहे हुनखे पढ़ी तव्हांखे दुआ कयां। छाकाणि त अगरि दुआ कयूं था त सिंध सुके पई अलाह महिराण में मौजूदु आहे ऐं दरिया जा बंद टुटी पवनि था, त छा आईंदा का दुआ न कयूं? छा बरसातनि लाइ जिथे सारे ॾुकार अचे पियो, अंडर वाटर जेको वाटर टेबल आहे उहो मथे चढ़ी अचे थो, हेठि लही वञे थो, खारो पाणी मथे चढ़ी अचे थो, त दुआ कयूं त बरसातूं थियनि। त इन में हाणे मुंहिंजे चयो टेक्निकल दुआ घुरणी पवंदी, या अल्लाह सिंध में बरसातूं थियनि पर तबाही न अचे। ज़फ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब, क्या कहना चाहेंगे? बेटा यासिर, अल्लाह सलामत रखे। काजी साहब आपको भी सलाम हो, खुशियाँ दे। काजी साहब, एक हैदराबाद में एक वाक़या हुआ 2 दिन पहले। ठीक है नकवी साहब। जी नकवी साहब, बिल्कुल अहकामात पर और इसका और कुरान शरीफ में भी और इस्लाम में भी हमें तहम्मुल, सब्र और इसका होता है। और बग़ैर तहकीक किए हुए हम अगर ख़ुद फैसले करना शुरू कर देंगे तो फिर कानून तो कोई चीज़ नहीं हुआ ना, फिर मतलब रियासत में कोई कानून नहीं है। तो बस अल्लाह सबको अकल दे, और बस और क्या दुआ कर सकता हूँ। ऐसा जेको सवाल हिकिड़ो रखिजे त जीअं साईं ॻाल्हि कई उर्दू मीडिया जे हवाले सां, त असांजे जेके आला इख़्तियारी आहिनि उन्हनि खे सभ खां वधीक हर्ट त उर्दू मीडिया ई कंदी आहे अगरि का उते ख़बरूं हलणु शुरू थियनि त। सही, ॾिसो, आउं नथो सम्झां त इहो को आर्ग्यूमेंट आहे। आर्ग्यूमेंट इहो आहे त मुंहिंजो कमु आहे त मिसाल पाण हिते DHA में वेठा आहियूं, डिफेंस हाउसिंग अथॉरिटी आहे, मुंहिंजो मसइलो हल थिए थो त अगरि DHA ते मुंहिंजी घिटी में पाणी बीठो आहे उहो कढी ॾे। लाहौर जी जेका इंतिज़ामिया आहे या इस्लामाबाद में CD आहे, मुंहिंजो छा वञे? जी हा, वञे त कुझु। सो अगरि DHA कमु करे पियो या कैंटोनमेंट बोर्ड करे पियो, मुंहिंजो मसइलो हल आहे न। ईअं अगरि दादू जो में पाणी बीठल आहे, लाड़काणे में, सखर में, XYZ जॻह ते, अगरि हुते इंतिज़ामिया खे ॼाण आहे, मीडिया जो पूरी हुनखे आहे, चीफ मिनिस्टर फिरे पियो मुल्क में, पोइ हुन खां पोइ रहिजी छा थो वञे? हाणे असांखे अगरि लाहौर वारे खे ख़बर आहे या न आहे, हिन सां पंहिंजी सिहत ते असरु कहिड़ो थो पए? बाक़ी ईअं हिकिड़ी फीलिंग थिए थी त यार हिकिड़े मुल्क में रहूं था, भला तव्हांखे अहसासु छो नथो थिए? इहो बलूचिस्तान लाइ बि मुंहिंजी दहा आहे त बलूचिस्तान खे बि उअं ई इग्नोर कयो वञे, नज़रअंदाज़ कयो वञे, ॿुॾो पियो आहे। सिंध खां वधीक या सिंध जेतिरी तबाही थियल आहे हुते, आहे बदकिस्मती आहे। बाक़ी हू सवाल पंहिंजो रहिजी वियो त कराची में फेयर इलेक्शन छो थी। कंटिन्यू कंदासीं हाणे। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।